ही सिर्फ तव्हांजे चेहरनि ते मुर्गू आणण जे लाइ, तव्हांजे एंटरटेनमेंट जे लाइ शुरूआत था कयूं। हिकिड़ो कारो सनड़ो माण्हू बस में सफ़र करे रहियो, कारो सनड़ो माण्हू बस में सफ़र करे रहियो, साम्हूं वारी सीट ते हिकिड़ी पोड़ी माई उथी, ते हिनखे गौर सां हेठि ॾिठो। हमरा परेशान थियो न, पोड़ी मूंखे छो पई ॾिसे। ख़ैर हलंदे ते वरी ॾिठई, पोड़ी हिनखे गुस्सा सां ॾिसे, परेशानी चई मां छा पई ॾिसी, अब खुदा जी कुदरत पई ॾिसां, कि खुदा जी कुदरत की पूरी गाॾी में बि आहे कोन, मूंखे बि ॾिसी, अब नाराज़ छो पियो थिए। ख़ैर सफ़र हलंदो रहियो, पोड़ी हिनखे गुस्सा सां ॾिसे पई, अॻियां हली करे पोड़ी खां वॾी उबासी ॾिनी, थकिजी पई। हमरा चयो चई अमां खाईंदे छा, कि न रे अबा असांजे मज़हब में कांध खाइण हराम आहे। पर जॾहिं ख़्यालु न रखियो वञे त इहा ई असांजी सिहत ज़हमत बणिजी वेंदी आहे। हुन मिसाल कुझु ईअं आहे, हिकु शादीशुदा जोड़ो माशाअल्लाह ॿई ज़ाल मुड़ुस काफ़ी सिहतमंद हुआ, मुड़ुस जी हालत इहा परेगा जो ॼण बोझ जो वापारी हुजे, ऐं ज़ाल थली खट ते वेठी हुजे, माशाअल्लाह ईअं लॻे जो सबर सिधो अंदरि वेठो पियो आहे। अहिड़े तरीक़े सां ज़ाल हिकु दफ़ो बीमार थी पई, मुड़ुस वठी आयो अस्पताल, डॉक्टर चयो थी तव्हां कोलेस्ट्रोल ते कंट्रोल कयो, तव्हांजो वज़न काफ़ी वधी वियो आहे, अचो थी तव्हांजो वज़न थोरो। माई अञा मशीन ते हिकिड़ो पेर मस रखियो, मशीन मां कार्ड निकितो हुन लिखियो पियो महिरबानी करे ॿियो माण्हू लही वञे। मुड़ुस पंहिंजो वॻो खणी वियो धोबी ॾांहुं, हड़ बदल ॾिठी, धोबी चयो घणा वॻा आहिनि, हिकिड़ो वॻो आहे, हिकिड़ो वॻो हड़ बदल, कमीज़ खोली माशाअल्लाह 9 मीटर जी कमीज़, सलवार खोली चई हिकिड़ो पासो तूं खण, खोलींदे ॾिठई वई माशाअल्लाह सलवार वेॾे मुंहुं में, चईंदा मुंहिंजे दुकान में न छॾिजे, छो आहे कि कपिड़ा थो बननि को शामियाने तंबू कोन थो बनाए।